हैप्पी इंडिपेंडेंस डे। पाकिस्तान 1947 ईस्वी में इंग्लिस्तान का आज़ाद थी करे वजूद में आयो। 14 अगस्त जो ॾींहुं पाकिस्तान में सरकारी सतह ते क़ौमी ॾींहं जे तौर ते वॾे धूमधाम सां मल्हायो वेंदो आहे। पाकिस्तानी अवाम हिन ॾींहुं पंहिंजो क़ौमी झंडो हवा में बुलंद कंदे पंहिंजे मोहसिननि खे भेटा पेश कंदो आहे। सॼे मुल्क में अहम सरकारी इमारतुनि ते चरागान कई वेंदी आहे। इस्लामाबाद जेको पाकिस्तान जो दारुल हुकूमत आहे उनखे ख़ासि तौर ते सजायो वेंदो आहे। उन जा मंज़र कंहिं जशन जो माहौल पैदा करे रहिया हूंदा आहिनि। ऐं हिते हिकु क़ौमी हैसियत जे हवाले मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची रहिया आहियो, असीं अव्हांखे भली कार चऊं था। जशन जो माहौल पैदा करे रहिया हूंदा आहिनि ऐं हिते हिकु क़ौमी हैसियत जे हामिल तक़रीब में सदर पाकिस्तान ऐं वज़ीर आज़म क़ौमी झंडो बुलंद कंदे उन ॻाल्हि जो उहिद कंदा आहिनि त असां हिन झंडे वांगुरु हिन प्यारे वतन खे बि उरूज ऐं तरक़ी जे बुलंदियुनि ताईं पहुचाईंदासीं। उन्हनि तक़रीबनि खां अलावा न सिर्फ़ सदारती ऐं पार्लियामानी इमारतुनि ते क़ौमी झंडो लहरायो वेंदो आहे, पर सॼे मुल्क में सरकारी ऐं नीम सरकारी इमारतुनि ते बि साओ चंड वारो झंडो शान ऐं शौक़त सां बुलंदी जो नज़ारो पेश करे रहियो हूंदो आहे। योम इस्क़लाल जे ॾींहं ते रेडियो, टेलीविज़न ऐं इंटरनेट ते सिधो संओं सदर ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान जे तक़रीरनि खे नशर कयो वेंदो आहे ऐं इहो उहिद वरजायो वेंदो आहे त असां सभिनी खे मिली करे हिन प्यारे वतन खे तरक़ी, ख़ुशहाली ऐं कामयाबियुनि जे बुलंद सतह ते पहुचाइणो आहे। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांखे जितां ई ॿुधी रहिया आहियो, असीं अव्हांखे भली कार चऊं था। लाइव प्रोग्राम में असांजो दोस्त ज़ाहिद साहब एंड करम मंगसी, सुल्तान अमन गोपांग एंड साईं डीनो जोनेजो साहब, वज़ीर मंगसी अयाज़ भाई फ्राम फाल खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है एंड मोहम्मद कासिम साहब। जी दोस्तों, कुछ आवाज़ अव्हां ॾांहुं अची रहियो आहे। असांजे पाड़े में कुछ दोस्तनि जो प्रोग्राम आहे, उन्हनि जो पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब आहे। शायदि उन्हनि जो कुछ मजलिस जो आवाज़ अव्हां ॾांहुं अची रहियो आहे। सॉरी फॉर दैट। अच्छा, अहमद नवाज़ साहब भी लाइव प्रोग्राम में आहे। मुहर्रम अली एंड यूसुफ जमील साहब, रईस कुर्बान फ्राम कराची का लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। अयाज़ भाई असांखे फाल खां ॿुधी रहिया आहिनि कंटिन्यूअसली। अयाज़ भाई जा असांखे लफ़्ज़ यादि आहिनि त हू चई रहियो त सर, महिरबानी करे पंहिंजे लाइव प्रोग्राम में इहे लफ़्ज़ ज़रूरु वरझाइजो त जॾहिं केर बि पंहिंजे ॻोठां अची रहियो आहे त नंढड़नि ॿारनि खे स्कूल वेंदे ॾिसे त हू उन्हनि खे लिफ्ट ॾेई करे खणी अची स्कूल ताईं पहुचाइनि ताकी उन्हनि जा कुझु रुपया बची पवनि। ख़ालिद मंगसी नवाबज़ादा फिराम जहल मंगसी का लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है, असीं भली कार चऊं था। एंड सिस्टर हुमैरा इफ्तिकार राबिल गुल, इल्ताफ़ लार साहब, जावेद होलियो साहब एंड अयाज साहब, सागर गोहराम जागरण साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है, असी संदस के भली कार चऊं था। एंड जाहिद बुलेदी साहब लाइव प्रोग्राम में
शामिल थी चुका आहिनि असीं संदसि खे भलीकार चऊं था। नूर नबी साहब फिराम शद्दाद कोट खां अबू तलहा फिराम दुबई अरब इमारात मां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि असीं संदसि खे भलीकार चऊं था। अब्दुल रहीम मुगेरी साहब असांजो बेहतरीन दोस्त ज़फ़र दायो साहब भी लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। ज़फ़र साहब फिराम तालका बाकराणी में लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि असीं संदसि खे भलीकार चऊं था। हाजी वज़ीर मंगसी साहब लिखनि था कमेंट में त माशाअल्लाह माशाअल्लाह महिरबानी। बशीर चना साहब हेरा हॉस्पिटल खां सखर मां असीं भलीकार चऊं था, वो कमेंट में लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह महिरबानी। अयाज़ साहब कुछ दिलियूं मोकिलिनि था कमेंट में। अब्दुल अज़ीज़ मुगेरी साहब एंड अयाज़ साहब फिराम फाल खां वंस अगेन कमेंट में ज़बरदस्त लिखनि था असीं भलीकार चऊं था। परवेज़ मंगसी साहब गुड मोकिलिनि था वंस अगेन गुलाब जा गुल मोकिलिनि था। ज़ाहिद साहब असांजो बेहतरीन दोस्त महबूब माण्हू वो कमेंट में लिखनि था त अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह मौला अली मदद महिरबानी सर। सर ज़ाहिद साहब कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो? असीं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। अॼु जॾहिं हलंदड़ मोटर बाइक में अव्हां जो दीदार थियो असांखे बाक़ाइदे दिली राहत ऐं सुकून महसूस थियो। डॉक्टर साहब महिरबानी। ज़फ़र दायो साहब कमेंट में लिखनि था त अस्सलाम वालेकुम या अली मदद। तालका बाकराणी मां ज़फ़र दायो साईं कहिड़ा हाल आहिनि? वालेकुम सलाम वरहमतुल्लाह मौला अली मदद महिरबानी। ज़फ़र दायो साहब बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। इस्लामी जमहूरिया पाकिस्तान अंग्रेज़ी ॿोली में इनखे चयो वेंदो आहे त इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान ॾखिण एशिया जे नंढे खंड जो हिकु मुल्क आहे। उन जूं सरहदूं ओभर में इंडिया, ॾखिण ओलह ईरान, उत्तर ओलह में अफ़गानिस्तान ऐं उत्तर ओभर में चीन सां मिलनि थियूं। उन जे ॾखिण में अरबी समुंड वाक़िअ आहे। पाकिस्तान जी आबादी 22 करोड़ आहे। इहो आबादी जे लिहाज़ खां दुनिया जो 5 नंबर वॾो मुल्क ऐं इस्लामी मुल्क में इंडोनेशिया खां पोइ 2 नंबर वॾो मुल्क आहे। उन जी पखेड़ आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान समेत 8,80,940 किलोमीटर स्क्वायर आहे। पखेड़ में ही मुल्क दुनिया जो चोटियों वॾो मुल्क आहे। दुनिया में 7वीं वॾी फ़ौज पाकिस्तान वटि आहे। पाकिस्तान जे गादी जो हंधि 1960 ईस्वी ताईं कराची हुयो, जंहिं बाद नओं शहर इस्लामाबाद मुल्क जो गादीअ जो हंधि बणायो वियो। पाकिस्तान जे आबादी ऐं पखेड़ में सभ खां वॾो शहर कराची ऐं 2 नंबर ते लाहौर आहे। पाकिस्तान नंढे खंड जे मुसलमाननि लाइ धार वतन तौरु 14 अगस्त 1947 ईस्वी ते वजूद में आयो। उन जो ऐलान 14 अगस्त राति जो 12 बजे पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग सर्विस जे ज़रिए रेडियो ते कयो वियो। 23 मार्च 1956 ईस्वी में पाकिस्तान रिपब्लिक बणियो ऐं खेसि इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जो नालो ॾिनो वियो। पाकिस्तान ऐं इंडिया विच में कश्मीर हिकु तकरारी इलाइक़ो आहे, जंहिं ते ॿिन्ही मुल्कनि विच में जंगूं पिणु लॻी चुकियूं आहिनि। अच्छा, असांजो दोस्त परवेज़ साहब गुड मोकिलिनि था, महिरबानी सर परवेज़ साहब। डॉक्टर ज़ाहिद अली मुगेरी साहब कमेंट में लिखनि था त सर राति जे हिन प्यारे पहर में अव्हां जो
कुर्बन भर आवाज़ असांजे समातुनि जी नज़र थी रही आहे। महिरबानी सर, महिरबानी। सजाद अली मुगेरी साहब कमेंट में लिखन था, महबूब मानू लिखन था त अस्सलाम अलैकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह। सर महिरबानी, कहिड़ा हाल आहिनि सजाद साहब? शाला सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं था। अबू तलहा फिराम दुबई अरब इमारात मां, वहीद फिराम नवाब शाह खां लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। बरकत गोपांग साहब कंबर खां एंड सिस्टर हुमेरा, राबिल गुल एंड ताहिर साहब लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। मोहम्मद नवाज़ माक्सी साहब फिराम सऊदी अरबिया खां लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। अच्छा, असांजो दोस्त बिलावल माक्सी साहब, मोस्ट वेलकम सर। असीं तव्हांखे भलीकार चऊं था। परवेज़ माक्सी साहब, तव्हां असांखे किथां खां ॿुधी रहिया आहियो? तव्हां पंहिंजे शहर जो नालो कमेंट करे मोकिलियो ताकि असांखे ख़बर पए त असांजा दोस्त असांखे किथां ॿुधी रहिया आहिनि। सजाद अली मुगेरी साहब असांजो दोस्त कमेंट में लिखनि था त वॾे अरसे खां बाद में अव्हांजो प्यारो आवाज़ ॿुधण वटां आयो आहे। महिरबानी सर, बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। शाला सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। पाकिस्तानी फ़ौज दुनिया जी 7वीं वॾी फ़ौज आहे। पाकिस्तान इस्लामी दुनिया जी वाहिद एटमी ताक़त आहे। पाकिस्तान में क़ाइमु यूनिवर्सिटियुनि जो तादाद 175 खां वधीक आहे। पाकिस्तान में आबपाशीअ जो नहरी निज़ाम दुनिया जो वॾे ऐं निरालो निज़ाम आहे। दुनिया जी सभ खां वॾी गहराई रखण वारी बंदरगाह पाकिस्तान जे ग्वादर बंदरगाह आहे। हिन वक़्तु दुनिया में तेज़ी सां तरक़ी करण वारी चीनी मईशत खे वधीक तरक़ी जो इंतज़ार वापारी रस्तो गेम चेंजर सीपैक मंसूबो आहे। पाकिस्तान गुज़िरियल 74 सालनि में घणनि मैदाननि में तरक़ी कई आहे। घणनि मैदाननि में तरक़ी कई आहे। नौजवान मुल्क जो असासो आहिनि। पाकिस्तानी क़ौम दुनिया जो चौथी ज़हीन तरीन क़ौम आहे। आबिद साहब, पाकिस्तानी क़ौम दुनिया जी चौथी ज़हीन तरीन क़ौम आहे। सभिनी हक़ीक़तुनि खां बाला इहा हक़ीक़त आहे त असां हिकु आज़ाद रियासत आहियूं। सभिनी पाकिस्तानियुनि खे जशन आज़ादी मुबारक। आबिद साहब कमेंट में लिखनि था त अदा अव्हांखे जशन आज़ादी जूं लख लख मुबारकूं हुजनि। महिरबानी सर आबिद साहब। शाला सदाईं आबाद ऐं ख़ुशि हूंदव। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। तव्हां कमेंट में बहितरीन लफ़्ज़ लिखिया आहिनि। अदा अव्हांखे जशन आज़ादी जूं लख लख मुबारकूं हुजनि। अव्हांखे बि सर मुबारक हुजनि। वॾी महिरबानी। डॉक्टर ज़ाहिद साहब ही शेर अव्हांजो नाम कयूं था एंड आबिद मुगेरी साहब, का सहार तलहबी आहे रगो हाम न हणबी आहे। एॾो ज़िद बि चङो नाहे कंहिं ॿिए जी बि ॿुधबी आहे। सा ॻाल्हि कबी नाहे जेका पाड़े न सघबी आहे। फुर्सत जी घणी नाहे का हिकु राति त रहबी आहे। जेके पंहिंजा हुजनि तन लाइ तकलीफ़ बि सहबी आहे। सच चवण खां रोकिया नथो, सच चवण खां रोकिया नथो, कंहिंजी ॻाल्हि बि रखबी आहे।
हिन ख़त आ लिखियो ज़ख़्मी का चोट बि सहबी यार। महिरबानी सर ज़ाहिद साहब एंड आबिद अली मुगीर साहब। डॉक्टर ज़ाहिद साहब कमेंट में लिखनि था त सर मुहर्रमुल हराम जे हवाले सां प्रोग्राम कयो हाँ। अॼु जो ॾींहुं असांखे वचन करणो पवंदो त हिन मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जे लाइ असां का कसर न छॾींदासीं। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना हिकु जमहूरी ख़ुशहाल ऐं पुरअमन मुल्क जो ख्वाब ॾिठो हो जिते सभिनी खे बराबरि हक़ ऐं इंसाफ़ मैसर हुजे ऐं दुनिया जे लाइ हिकु बहितरीनु मिसाल हुजे। हिन चयो त 14 अगस्त असांखे हिन मुल्क जे क़याम दिफ़ा ऐं सिक्योरिटी जे लाइ ॾिनियूं वींदड़ बेशुमार क़ुर्बानियुनि जे यादि ॾियारे थो। महिरबानी सर डॉक्टर ज़ाहिद साहब, तमामु बहितरीन लफ़्ज़ तव्हां लिखिया आहिनि। सर इंशाअल्लाह ताला मुहर्रमुल हराम जे हवाले सां 10 मुहर्रम ते ज़रूरु प्रोग्राम कंदासीं। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी बाबति जॾहिं हू यज़ीदनि खे फ़रमाईंदो आहे त छा तव्हां मूंखे न सुञाणींदा, मां कंहिंजे कुल्हनि ते नंढो ऐं वॾो थियो आहियां, मां कंहिंजे कुल्हनि ते सुवार थियो आहियां। जॾहिं हिन ॻाल्हाइणु शुरू कयो त यज़ीदनि में बि ईमान अचणु शुरू थियो। इहो किसो ज़रूरु बयानु कंदासीं, करबला वारो वाक़ियो इंशाअल्लाह ताला। सर चाहे त कॾहिं कॾहिं 10 मुहर्रमुल हराम ते नेटवर्क हू बंदि कंदा आहिनि। जेकॾहिं नेटवर्क बंदि न थिया त इन ॾींहं ते ज़रूरु प्रोग्राम कंदासीं। 10 मुहर्रमुल हराम जी तारीख़ 11 जी राति इंशाअल्लाह ताला ज़रूरु प्रोग्राम कंदासीं। महिरबानी सर डॉक्टर साहब। आबिद मुगीर साहब कमेंट में लिखनि था त थैंक यू अदा, इट्स माई ड्यूटी टू गिव एवरीवन रिस्पेक्ट। आबिद साहब शहीद साहब कमेंट करे रहे हैं। सईद अली कमेंट में लिखनि था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। महिरबानी सर। पाकिस्तान जिंदाबाद कमेंट करे रहे हैं सईद साहब। बंडल ऑफ थैंक्स फॉर दैट। सर ज़ाहिद साहब कुछ ॿाहिरियों आवाज़ भी अवां ताईं पहुचंदो हूंदो, सॉरी फॉर दैट। छाहे त असांजे भरिसां कुछ दोस्तनि जो प्रोग्राम हली रहियो आहे, शायदि उनजो आवाज़ भी अवां ताईं अची रहियो हूंदो, सॉरी फॉर डिस्टर्बिंग। अबू तला फ्राम दुबई अरब इमारात मां वहीद साहब लाइव प्रोग्राम में आहिनि एंड आसिफ मांगसी साहब फ्राम कराची का लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका है। आसिफ मांगसी लॉन्ग जंपर आहिनि। असीं भली कार चऊं था उन्हनि खे बि लाइव प्रोग्राम में। जी दोस्तों, जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हां जी ज़िंदगी सां, अव्हां जी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। हाणे असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सईद साहब यूनाइटेड अरब इमारात मां असांखे ॿुधी रहिया आहिनि। अल्लाह हाफ़िज़, महिरबानी।